मिठियूं शयूं खाइण हर कंहिंखे पसंदि हूंदो आहे, जिन में डिज़र्ट, केक, सयूं ऐं ॿियनि क़िस्मनि जूं मिठाइयूं अची वञनि थियूं। कुझु खाधनि ऐं मेवनि में बि मिठाण घणी हूंदी आहे, जंहिं बाबति सिहत जा माहिर सलाहूं ॾींदा रहंदा आहिनि। अक्सर शुगर जे मरीज़नि खे बि मिठाण वारा खाधा खाइण खां पासो करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे, पर अव्हांखे हैरानी थींदी त मिठाण जी तलब खे लूण सां बि पूरो करे सघिजे थो। इहा ॻाल्हि भारत जे ग़िज़ाई माहिरनि कई आहे। हू चवनि था त हीउ तजुर्बो ऐं मुतालियो कयल तरीक़ो आहे। जेकॾहिं कंहिंखे लाॻीतो मिठाण जी तलब थिए थी त उहो उनखे लूण सां पूरो करे सघे थो। माहिरनि मूजिबि असां जेतिरी वधीक खंडु खाईंदा आहियूं, इहा असांजे दिमाग़ में डोपामाइन खे सरगरम कंदी आहे, जेको नशेआवर आहे। मिठाण जी तलब इन लाइ बि थींदी आहे छो त असां लूण जो मिक़दार ज़रूरत खां घटि खाईंदा आहियूं। लूण जो ख़ासि मिक़दार असांजे जिस्म लाइ ज़रूरी आहे, ऐं जॾहिं ज़रूरत खां घटि लूण खाऊं था त असांजो दिमाग़ इहे पैगाम ॾिए थो त असांखे मिठाण जी ज़रूरत आहे। इन लाइ माहिर चवनि था त जॾहिं असां ज़रूरत खां घटि लूण खाऊं था त असांजे जिस्म में अंदरूनी बुख पैदा थिए थी। असांजे जिस्म खे लॻे थो त हाणे सोडियम खे महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे। जिस्म अव्हांजे गुर्दनि खे पैगाम ॾिए थो त अव्हांखे वधीक सोडियम जी ज़रूरत आहे। इन लाइ इहे वधीक इंसुलिन ख़ारिज कनि त जीअं गुर्दा रत मां सोडियम खे ॿीहर जज़ब करे सघनि। माहिर चवनि था त हाणे जेकॾहिं अव्हांखे मिठाण जी तलब थिए त अव्हां खंडु बदिरां लूण खे आज़मायो।